बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम बेरो टाइम खणी जो मेज़बान अज़हर गुल सरकी जे अॻियां हाज़िर आहियां। नाज़रीन, असांजो अॼोको प्रोग्राम जेकबाबाद ज़िले खां अलावा बाक़ी सखर डिवीज़न ऐं लाड़काने डिवीज़न जे मुख़्तलिफ़ शहरनि में जेको इंक्रोचमेंट जे हवाले सां ऑपरेशन्स कया विया, उन खां अलावा आपाशी खाते पारां जेके कोर्ट जे हुकमनि ते उन्हनि जी प्रॉपर्टीज़ ते जेके इंक्रोचमेंट हुई, उन ख़िलाफ़ जेका ऑपरेशन थियो। जेकबाबाद ज़िले जे ठुल में बि ऑपरेशन कयो वियो आहे। उते बि खोड़सारियूं उहे जेके अदावतूं हुयूं, उहे कब्ज़ा हुआ, उहे रिमूव कया विया आहिनि। पर हिन वक़्तु जेकबाबाद जेको मेन ज़िलई हेडक्वार्टर आहे, उन शहर में तमामु वॾे हिकिड़े ऑपरेशन जे लाइ तयारियूं कयूं पियूं वञनि। उन हवाले सां जेकबाबाद जे डिप्टी कमिश्नर डॉक्टर हफ़ीज़ सियाल पंहिंजे मुख़्तियारकारनि खे उहो हिदायतूं ॾेई छॾियूं आहिनि त उहे शहर जो सर्वे करनि ऐं उहे सर्वे कॾहिं खां वठी कंदा। उनखे चयो वियो आहे त जॾहिं खां वठी हीउ शहर सिटी सर्वे ते आयो आहे, यानी उन शहरी शिकिल अख़्तियार कई आहे। उनखे 1920 खां वठी 1920 में जॾहिं हीउ सिटी सर्वे ते शहर चढ़ियो, इहो पार्टीशन खां इलाही अॻ में जी ॻाल्हि आहे। उन मूजिबि उहे समूरनि रस्तनि, रोडनि, इलाइक़नि जी सर्वे पिया कनि त जीअं उन ख़बर पइजी सघे त हिन शहर जे केतिरे इलाइक़नि ते केतिरो कब्ज़ो थी चुको आहे। उन हवाले सां मुख़्तियारकार जेका सर्वे कई आहे शहर अंदरि, उन में ॿुधायो थो वञे त कब्ज़े करण जा ख़ासि कारण जेके साम्हूं आया आहिनि, जेके बिजली जा पोल लॻाया विया या माज़ी में टेलीफोन जा जेके पोल लॻंदा हुआ, उहे जिते लॻा माण्हुनि उन्हनि पोलनि ताणी अॻिते वधी अची कब्ज़ो कयो ऐं उहे रोड सोढ़ा थींदा विया। कनि रोडनि ते 15 फुट कब्ज़ो आहे, कनि ते 20 फुट कब्ज़ो आहे, कनि ते 30 फुट कब्ज़ो आहे, कनि ते 40 फुट बि कनि रोडनि ते कब्ज़ो आहे। शहर जा मुख्य रोड जेके आहिनि उहे तमामु घणो सोढ़ा थी विया आहिनि। उन हवाले सां उनजी सर्वे जारी आहे। उहो जल्द ऑपरेशन कयो वेंदो ऐं शहर जी जेका ख़ूबसूरती आहे उनखे बहाल करण जे लाइ एफर्ट्स कया वेंदा। यकीनन जेकॾहिं उहो ऑपरेशन थिए थो त उहो हिकिड़ो अणधुरियो हुजे। जेकॾहिं पसंदि नापसंदि जे बुनियाद ते उहो ऑपरेशन थियो त उहो हिकिड़ो ज़्यादती हूंदी माण्हुनि सां। इन हवाले सां सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर ज़ैन सरकी शहर जे मुख़्तलिफ़ धुरियुनि सां ॻाल्हायो आहे। अचो तव्हांखे शहरनि जा वीचार ॿुधायूं। जी अज़हर साहब, जेकबाबाद शहर जे अंदरि चयो पियो वञे त इंक्रोचमेंट जे ख़िलाफ़ु जेको आहे वॾी ऑपरेशन कई वेंदी। उन सिलसिले में हिते जेको नयो आयल DC साहिबु आहे, उन जेको आहे 1920 वारो नक्शो कढाए करे उन ते सर्वे करण जो हुकुम बि ॾेई छॾियो आहे। उन जेको मुख़्तियारकार साहिबा उन सर्वे बि करनि पिया। जॾहिं चयो वञे थो त शहर जा फ़िलहालु जेको आहे 10 वॾा रोड आहिनि, उन ते जेको आहे इंक्रोचमेंट हटाई वेंदी ऐं जेको आहे उन जेकी बि इंक्रोचमेंट थियल आहे उनखे हटाए करे रोड रस्ता वॾा कया वेंदा। उन सिलसिले में असीं शहर जा जेके सियासी समाजी अॻुवान आहिनि उन सां वञी पुछा कंदासीं त हू हिन ज़िले इंतिज़ामिया जे हिन क़दम खे कीअं था ॾिसनि। छा वाक़ई इंक्रोचमेंट थींदी? जेकॾहिं उहा थी त केतिरी मुंसिफ़ाणी हूंदी? छा हिन इंक्रोचमेंट में जेको आहे बासरनि खे जी जेको इंक्रोचमेंट उनखे बि ड्रायो वेंदो, या सिर्फ़ु जेको आहे ग़रीबनि जे लाइ जेकी नाले मात्र इंक्रोचमेंट चई वेंदी आहे हटाइण वारो सिलसिलो उहो हूंदो? उन सिलसिले में असां शहर जे मुख़्तलिफ़ सियासी समाजनि खां वञी पुछा कंदासीं त वञो छा चवणु आहे। सो हाणे जेसिताईं असांजी जेकी माज़ी में जेके बि DC आया, डिप्टी कमिश्नर साहब, उन्हनि जेकी इंक्रोचमेंट कई या सुप्रीम कोर्ट जो ऑर्डर कयो, उन हिसाब सां हिन ते अची माण्हुनि जा छपरा पटियूं। हाणे छपरनि पटण सां कोई इंक्रोचमेंट ख़तमु न थींदी आहे, छो त 8-10 फुट मथे आहिनि। ॿियो हे गर्मी जो इलाइक़ो आहे ऐं गर्मी इलाइक़े में हर दुकानदार खे छपरो ज़रूरत आहे। छपरे सां कोई इंक्रोचमेंट या माण्हुनि जी हाणे इंक्रोचमेंट जेको लफ़्ज़ आहे न, उनजो मतिलबु इहो आहे त पब्लिक इंट्रस्ट, यानी कि जंहिं शइ सां पब्लिक खे तकलीफ़ थिए उनखे चइबो आहे इंक्रोचमेंट। हाणे उहो छा आहे? हाणे मसइलो मां तव्हांखे ॿुधायां, कोयटा रोड आहे या शिकार रोड वञे थो। हाणे तव्हांखे ख़बर आहे जमाली वाह ते केॾी हिते इंक्रोचमेंट थियल आहे, केॾी ट्रैफिक जाम थिए थी। उनखां अॻे हलो बोलान पंप ते त ॾिसो था त किथे दुकान आहिनि, 4-4 रेड़ियूं बीठियूं आहिनि, रोडनि ते रिक्शा बीठा आहिनि, ट्रैफिक जाम थिए थी। इनखे चइबो आहे इंक्रोचमेंट। त इहे रोड जेके आहिनि बिल्कुलु, हुन डिप्टी कमिश्नर साहब जो नालो ॿुधो आहे, ॾिठो कोन त मांसि, पर कंदकोट मां ॾिसी आयो आहियां त हिन बहितरु कमु कयो आहे हिते। बिल्कुलु रोड साफ़ थियणु खपनि। माण्हुनि खे वॾी तकलीफ़ आहे, चाहे उहो कायदे रोड हुजे या जेके बि शहर रोड हुजनि। बिल्कुलु माण्हू हद खां वधीक ज़्यादती कनि था। हिकु रेड़ी जे बजाए 2-2 रेड़ियूं लेन सां बीठियूं आहिनि।
हिनखे 1 2 3 हेॾो 3 होॾो त माण्हुनि जो कोन्हे ट्रांसपोर्ट ॾिसो था त अॼुकल्ह असां वटि कारोबार केॾो सुठो हले थो जैकाबाद में अलहमदुल्ला अघु सुठो थियो आहे माण्हू जेके आहिनि उहे ॾाढा ख़ुशहाल आहिनि माण्हू ख़रीदारी कनि था ऐं माण्हुनि खे जाइ कोन्हे बीहण जी गाॾी वञण जी का जाइ कोन्हे बिल्कुलु थियणु खपे मानी असां सां आहियूं मुतफ़िक़ पर बराबरी जी बुनियाद ते थियणु खपे ताकी माण्हुनि खे इहो तासुर न वञे त को हे DC साहिबु जेको आहे इनजो नालो आहे सुठो आहे पर कंहिंखे इहो तासुर न वञणु खपे त कंहिंसां नाइज़ती थिए थी जेकर असां को जेको बि शहरीता सदर जे हवाले सां मां हुनखे ऑफर ॾियां थो त असां को जेकी मदद वरिती वेंदी असां हुनजी मदद कंदासीं बल्कि बहितर इहा आहे त असांखे DC साहिबु हिकिड़ी शहरनि जी जंहिंमें असां शहीद आहियूं चैम्बर ऑफ कॉमर्स आहे लायर्स फोरम आहे या प्रेस क्लब जो फोरम आहे अहिड़ा कई आहिनि जिन खे घुराए करे ऐं असांखो मशवरो वठे त असां ॾींदासीं ऐं असां मदद बि कंदासीं हुन सां छो त हे असांजे फ़ाइदे में आहे ॾिसो था त हाणे हिन रोड सां शिकापुर रोड सां माण्हुनि खे वॾी तकलीफ़ आहे यानी हे असां जेको रोड आहिनि काइज़र रोड आहे हे जेको पंहिंजो शीशन कोट वारो रोड आहे कई अहिड़ा रोड आहिनि शहर में जेके माण्हुनि जेके आहिनि बाक़ाइदे घरनि ताईं रोडनि ताईं ॾकणा छिकी आया आहिनि या मतिलबु असां चऊं था त इहो थियणु खपे पर इनखे आहे त उन हिसाब सां त पब्लिक इंट्रस्ट हुजे जिथे पब्लिक खे तकलीफ़ आहे उते थियणु खपे अमूमन ईअं ई थींदो आहे काफ़ी जॻह अॻ में बि थी वेंदा आहिनि सुप्रीम कोर्ट जी हुकूमत ते ऑपरेशन थी वेंदो पर उन टाइम जा जेके DC हुआ सिर्फ़ु ग़रीब माण्हुनि जा ठेला खणाए उन जेको छपरा दुकान जा ड्रार आहे ऑपरेशन जो नालो ॾींदा हुआ तव्हां सम्झो था हाणे बि ईअं ई कयो वेंदो DC साहिबु ईअं कंदो या जेको आहे बासरनि खे छॾे करे मिसकिननि जी कड़ बाहि भरंदी उहो ॾिसो त हाणे थिए त ख़बर पए न ॾिसो हाणे DC साहिबु कदुकोट मां ॾिसी आयुमि त मां हिकु इतफ़ाक़ सां वियुसि कदुकोट त उते त ॾाढो वॾा रोड रिक्शा थिया ॾिसो हाणे इहो उन ते मुनसिर करे थो DC साहिब ते त उहो छा थो करणु चाहे जो सुठो कमु कंदो त असां तव्हां कंदासीं बाक़ी हाणे ग़रीबनि ते थींदो त ॿुधाए पाण माण्हू किराए कंदा त असां हिते फोरम आहे शरीता जो असां बिल्कुलु सां मिलंदासीं चवंदासीं हुनखे त भई जेको आहे ग़लति थिए थो मां त चऊं था त असां चवंदा हिकिड़ो अहिड़ो इंसानु अचे जेको हिन शहर खे ज़रूरत आहे जी हा बिल्कुलु ज़रूरत आहे तव्हां सम्झो था जेकॾहिं इहे इंकरेजमेंट हटी वेंदी शहर खुलासो थींदो शहर ख़ूबसूरत थींदो बिल्कुलु थींदो ॾिसो न रोड कुशादा थींदा माण्हुनि खे अच वञ जाम थींदो छो न थींदो ॾिसो न माण्हू त असां ई ज़ाती कयूं था न असां शहर जा माण्हू ज़ाती कयूं था न असां ॾिसो न तव्हां काइज़र रोड या ॿिए रोड ते जाथे वञो तव्हां या हिन रोड ते वञो त माण्हुनि जेको आहे हिकिड़ो ॾिसो त रोडनि ते अची ठेला रखिया आहिनि रोडनि ते अची वेठा आहिनि जो ॾिसो न त हाणे इहो कीअं हलंदो कमु आख़िर असांजो शहर आहे असांखे इन जे लाइ सोचणु खपे असां ग़लति खे ग़लति चवंदासीं हीअं न आहे त असां कोई आहे त इन जे लाइ बिल्कुलु थियणु खपे पर पब्लिक इंट्रस्ट में ॾिसो न जेकॾहिं पब्लिक इंट्रस्ट में अलाह न करे किथे मस्जिद अचे थी बि उनखे बि हुकुम आहे त माण्हुनि खे तकलीफ़ थिए थी त मस्जिद खे बि पासे वेठाए छॾोसि त जॾहिं एतिरो हुकुम आहे असांजे दीन में त पोइ बाक़ी छा आहे पर हे जेको शहर हुयो हिनखे जंहिं महिल जान जेकब ठाहियो त तव्हां यकीन कयो त हे पहिरियों शहर हो मुंहिंजे ख़्याल में पाकिस्तान जो जेको नक्शे ते ठहियो जंहिंजी इस्लामाबाद आहे न बाक़ाइदे हिकिड़े नक्शे ते ठहियलु आहे तव्हां हिनखे बि गूगल में ॾिसंदव त हाणे बि हे जेको शहर आहे ईअं लॻे थो त छा घिटियूं हूंदियूं 60 फुट जूं 70 फुट जूं घिटियूं हूंदियूं असांजूं मेन रोड हूंदो उनखां पासे में वॾे प्लानिंग सां ठहियलु हो शहर पर असां हिनखे हथु वठी बर्बादु कयो आहे असांजी शहरनि जेको आहे असांजे जेके म्यूनिसिपल जो ख़ासि तौरु जेके रहियो आहे म्यूनिसिपल कमेटी उन्हनि खे बर्बादु म्यूनिसिपलिटी कयो आहे न माण्हुनि खे पैसा वठी करे इंक्रोचमेंट कराइण माण्हुनि खे पैसा वठी करे उन्हनि खे सनदा ठाहे ॾियणु ॾिसो न इहे त पोइ इहो त असां चऊं था असांजो नुक़सानु थियो आहे न शहर नुक़सानु थियो आहे न हुन त माल लुटिया म्यूनिसिपालिटी वारनि हा ॾिसो त हर माण्हुनि खे हथ में काग़ज़ आहे हा त इन्हनि जेको आहे म्यूनिसिपालिटी बर्बादी कई आहे जेके 15-20 सालनि में 30 सालनि में न त अलाह खे ख़बर आहे न साईं असां सम्झूं था त केतिरी बर्बादी थी आहे शहर जी जेकॾहिं सुप्रीम कोर्ट जो हुकुम आहे त सुप्रीम कोर्ट आला अदालत जेको फ़ैसिलो आहे उनजो बहितर आहे उन चयो आहे इंक्रोचमेंट जेकी चाइना कटिंग आहे जीअं स्कूल अचे थो पार्क्स अचनि था अस्पतालनि ते जेके कब्ज़ा आहिनि उहो इंक्रोचमेंट हटायो पर हिननि छा कयो आहे इंतिज़ामिया आम जेके रेड़ी संदल जेके वीचारा रखे पंहिंजो कारोबार कनि था त हू बि म्यूनिसिपल खे हिकिड़ो हर माह ते जेको हुन धिका टैक्स वसूल करे थी त इहा इंक्रोचमेंट त न हिननि खे हटाइनि था बाक़ी रही ॻाल्हि जेकॾहिं शहर जी बहितरी लाइ कोई इंक्रोचमेंट जेकॾहिं बासर माण्हुनि जी हटाई वञे थी त सुठी ॻाल्हि आहे शहर सभ सां इक्वल जेकॾहिं इंक्रोचमेंट ते उन्हनि खे एक्शन खणणो आहे त इक्वल माने सभ सां बराबरी जी बुनियाद ते कंहिंखे सियासी निशानो न बणाए वञे त बहितर आहे अगरि वाक़ई में सुप्रीम कोर्ट ते एतिरो ई अमल
चांहि थी असांजी इंतज़ाम आहे त इन खां सभ खां पहिरां जेके असांजी घिटियूं कब्ज़े में आहिनि, जेके असांजे अस्पतालनि में जिन माण्हुनि कब्ज़ा कया आहिनि, जिन पार्कनि ते घर ठाहियो आहे, उहे जेके आहिनि मेन जेको आहे जेके पब्लिक खे तकलीफ़ थिए थी उन्हनि जाइनि खे ठाहिराए वञे त बहितरु आहे। तव्हां सम्झो था जेकॾहिं इनक्रोचमेंट हटी वञे त शहर जे अंदरि ख़ूबसूरती थींदी, रोड रस्ता वेकरा थींदा, हीअ जेको ट्रैफ़िक जो निज़ाम आहे या आम माण्हू खे अच वञ में दिक़त थिए थी उहा शइ ख़तमु थींदी, शहर ख़ूबसूरत थींदो। ॾिसो न हिकिड़ा त जेके इंतज़ाम आहे की वाक़ई में इंक्रोचमेंट हटाइणी आहे, जेके असांजा मेन रस्ता आहे जिते घणी आमदो रफ़्त आहे उनखे पहिरों साफ़ सुथराई सां माने कंहिं सां ज़्यादती न हुजे। जेकॾहिं हिकिड़ो माण्हू ॾिसो न इंक्रोचमेंट ईअं माण्हू को पंहिंजी मर्ज़ी सां अची कंहिं धिको न वधायो आहे, इन जा बि हिन कंहिंखे पैसा ॾिना आहिनि। ऐं असां सुप्रीम कोर्ट खे बि अपील कंदासीं जिन माण्हुनि इंक्रोचमेंट वधाइण में जिन जो किरदारु आहे उन वक़्त जे ऑफिसरनि, हुन वक़्त जे सियासी माण्हुनि, त पहिरों उन ते एक्शन खणाए वञे। जंहिं माण्हू जेकॾहिं कंहिं घिटी ते दुकानु ठाही आहे या को रखे वेठो आहे त इन ते पैसा ॾिना आहिनि सरकार खे। हाणे जीअं राजबाग ते चवनि था त बाबा माण्हुनि जी दुकानूं आहिनि, तव्हां ॾिसो त राजबाग ते त उते पोइ सुई गैस जो कनेक्शन छो ॾिनो वियो? उते जेकॾहिं कब्ज़े जी जॻह हुई त वापडा जो कनेक्शन छो ॾिनो वियो? जेकॾहिं कब्ज़ो हुयो त कोर्टनि मां उन सनत ते जेको आहिनि माण्हुनि खे छो आज़ादु कयो वियो आहे? हाणे हिन जे पोयों जेकॾहिं का ज़्यादती आहे या हिननि माण्हुनि खे जंहिं माफ़िया पैसा वरिता आहिनि, सभ खां पहिरियों त सुप्रीम कोर्ट उन्हनि खे जेको आहे गिरफ़्तार करे उन्हनि को इहा शइ जी वसूली करे पोइ इंक्रोचमेंट आहे। भाईजान सुप्रीम कोर्ट हर दौर में ऑर्डर ॾींदी रही थी त बाबा जेका इंक्रोचमेंट हटाए वञे, पर हिते अमूमन ईअं थियो आहे त ज़िले इंतिज़ामिया जेको आहे इंक्रोचमेंट जे नाले ते ग़रीब मिसकिन जा रेड़ा हटाए थी, जेके बासर माण्हू उन्हनि जी कंहिं बि शइ में मिल्कियत खे हथु नथो लॻाए वञे। तव्हां छा था सम्झो त हितां जेको बासर आहे उहो हितां जी रियासत को ॾाढो आहे? बिल्कुलु हिन में को शक ई न आहे। तव्हां ॾिसो न जॾहिं बि डिस्ट्रिक्ट इंतिज़ामिया इंक्रोचमेंट हटाई आहे त सभ खां पहिरियों ग़रीबनि खे निशानो बणायो। इन जे करे त जीअं ग़रीब जो जॾहिं नुक़सानु थींदो त उहो रोडनि ते ईंदो, जलसा जलूस थींदा, सियासी माण्हू निकिरंदा, हीअ ऑपरेशन फेल वेंदो। हिकिड़ी सवली ॻाल्हि आहे न, जेकॾहिं तव्हांखे वाक़ई में इंक्रोचमेंट ऐं कब्ज़ा ख़ाली कराइणा आहिनि, तव्हां सभ खां पहिरियों जेके वॾी मच्छियूं आहिनि उन खां ऑपरेशन शुरू कयो। नंढा माण्हू पंहिंजा कब्ज़ा ड्राए छॾींदा अगरि जेकॾहिं करणु चाहे। असांखे ख़बर आहे त हीअ ज़िले इंतिज़ामिया सिर्फ़ु सुप्रीम कोर्ट जी अखियुनि में धूल विझण जे लाइ ग़रीबनि जो नुक़सानु करे पोइ जॾहिं इहा मीडिया ते ॻाल्हि ईंदी आहे, शहर में जलसा जलूस, पोइ चवंदा साईं असां ते प्रेशर पइजी वियो आहे। अड़े बाबा तव्हां पहिरियों जेके मेन वॾा कब्ज़ा आहिनि जेके चाइना कटिंग्स में अचनि था उनखे हटायो न। ग़रीब त वीचारो हिकिड़ो नंढो हुनजो कब्ज़ो आहे, एतिरो धिको रखियलु आहे, उहो पंहिंजे पाण ड्राए छॾींदो। जिन माण्हुनि घिटियूं बंदि कयूं आहिनि उन्हनि ते तव्हां कयो, जिन माण्हुनि सरकारी प्लाटनि ते पंहिंजा महल ठाहिया आहिनि उन्हनि खे तव्हां हटायो। तव्हांजी नज़र में केतिरा हिते कब्ज़ा थियल आहिनि सरकारी प्लाटनि ते? साईं मां त सम्झां थो जेकाबाद जी बदकिस्मती आहे त सॼो ई जेकाबाद में कब्ज़ो थी वियो आहे। ईअं न आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त इहा इंतिज़ामिया जी सुस्ती आहे या हुन में जिन माफ़िया पैसा वठी करे ही कब्ज़ा कराया विया आहिनि, माण्हुनि न कयो आहे। आम ग़रीब माण्हू खे किथे ताक़त आहे? तव्हां ॾिसो हिकु रोड ते को माण्हू पंहिंजी रेड़ी बि नथो बीहाए सघे, हुन रेड़ी जा बि उहो 1500 रुपयो मंथली ॾींदो आहे। उहो केरु वठंदो आहे? जेकॾहिं डिप्टी कमिश्नर साहिब खे वाक़ई में ई जेकॾहिं शहर खे सुठो ऐं साफ़ु सुथिरो करिणो आहे त पहिरियों पंहिंजे घर जे पंहिंजे अदारे मां सफ़ाई शुरू करे शहर पंहिंजे पाण ख़ूबसूरत थी वेंदो। बिल्कुलु डिप्टी कमिश्नर साहिबु जेको नओं आयो आहे हुन इन शइ जो आहे नोटिस वरितो आहे त शहर असांजो जेको आहे तमामु हिकिड़ो बंदि थी वियो आहे इंक्रोचमेंट जे हवाले सां। उन ते DC साहिबु चयो आहे त असां जेको आहे इहा इंक्रोचमेंट हटाईंदासीं, इहो सुठो अमल आहे इंक्रोचमेंट हटाइणु, लेकिन कंहिंखे ज़ाती नुक़सानु न ॾिजे। छो त असां इहो चवंदासीं डिप्टी कमिश्नर खे त तव्हां हर हिकु घिटी खे जेको ॿाहिरि दुकाननि को सामान पियो आहे थियो या ॿाहिरि इंक्रोचमेंट कयूं वेठा आहिनि उन्हनि खे बिल्कुलु सफ़ायो कयो वञे ताकी रोड रस्ता क्लियर थियनि ऐं आवाम खे पहिरियों हिकिड़ी घिटी साफ़ु कजे। छो त शहर जी हिकिड़ी घिटी साफ़ु कजे, वरी पोइ उन खां बाद ॿी घिटी खे वठी करे उन जो मलबो खणी करे उन्हनि खे क्लियर कराए करे पोइ वरी ॿिए ते। छो त हीअ असांजो सभ जो मसइलो आहे, इन में असां बिल्कुलु डिप्टी कमिश्नर सां तावन करण लाइ तयारु आहियूं। तव्हां सम्झो था हीअ जेकी इंक्रोचमेंट जे ख़िलाफ़ु ऑपरेशन थींदी इन में केतिरो जेको आहे मुंसिफ़ाणी हूंदी? छा या अॻे जीअं सिर्फ़ु ग़रीबनि जा ठेला ऐं दुकान जा छपरा ड्राए हिकिड़ो नालो ॾिनो वेंदो? सर ॾिसो, पहिरीं ॻाल्हि त सभ खां पहिरियों क़दम जेको खयों आहे उहो टावर रोड ते खयों आहे। उहो टावर रोड ते टोटल उहे जेके बि रेड़ियूं बीठियूं आहिनि उहे हटाए छॾियूं अथई
ऐं हाणे जेको आहे उनजो क़दम असांखे सुठो नज़र अचे थो। अगरि छपरा खामखा जो ईअं छपरा ठाहिया विया त फॉर्मेलिटी पूरी कई वई त पोइ हुनजी असां मज़म्मत कंदासीं। छा इहा इनक्रोचमेंट तव्हां सम्झो था उन बासरनि जे ख़िलाफ़ बि हूंदी जन हिते वॾियूं वॾियूं बिल्डिंगां ठहियल आहिनि, सरकारी प्लाटनि ते कब्ज़ा आहिनि, तव्हां सम्झो था उनजे ख़िलाफ़ बि हूंदी या सिर्फ़ु ग़रीब मिस्किन माण्हुनि जे ख़िलाफ़? मां डिप्टी कमिश्नर खे इहा चवंदुमि त सभु खां पहिरियों जेके वॾा माण्हू आहिनि हितां जा माफ़िया, जीअं होटल आहिनि टावर रोड ते जेके होटल ठहियल आहिनि, जेके पाण खे डॉन सम्झनि था हितां जा, पहिरियों उन्हनि खे हथु विझी उन्हनि जो किरिया वञनि ताकी पोइ आवाम जेकी बि आहे हेठि ताजर दुकानदार जेके बि आहिनि ग़रीब, उहे तव्हांखे पाण ई चवंदा त जॾहिं हिननि वॾनि जी किरी त पोइ असांजो बि सफ़ायो थियणु खपे। छो त जॾहिं नंढनि खां शुरू कंदा दुकानदारनि खां त पोइ मां सम्झां थो त वॾनि खे हथु विझण लाइ उहे चवंदा यार वॾनि जी बिल्डिंगां नथियूं किरनि, इहे माज़ी में थिया आहिनि अॻे। मां सभु खां पहिरियों डिप्टी कमिश्नर खे इहो चवंदुमि त पहिरियों इन्हनि वॾनि मगरमच्छनि खे हथु विझी करे उन्हनि जूं बिल्डिंगां रोडनि खां हटायूं वञनि, पोइ इन्हनि आम दुकानदारनि खे जेको आहे उन्हनि जे लाइ नोटिस ॾेई करे उन्हनि जा जेके आहिनि हद खेलियूं ख़तमु कयूं वञनि। तव्हां सम्झो था त हीअ ऑपरेशन बि जेकॾहिं शुरू थिए थी त नाले मातर हूंदी, ग़रीबनि जा छपरा हटाए ग़रीबनि जूं रेड़ियूं खणी अमीरनि माण्हुनि जी या जेके बासर माण्हुनि खे हथु न हलंदो, छा उहे बासर सुप्रीम कोर्ट या मुल्क जी रियासत को ॾाढा आहिनि? सर ॾिसो, रियासत को कोई बि ॾाढो न आहे। हीअ हिकु ब्लैकमेलर जो टोलो आहे जेको उन्हनि खे हर माण्हू वाखो नथो करे सघे। छो त हीअ गवर्नमेंट को मथे कोई ॻाल्हि न आहे। तव्हां ॾिसो सखर में हेॾियूं सारियूं बिल्डिंगां आहिनि, उन्हनि खे जेको आहे हाईकोर्ट जेको आहे आर्डर ते तरे पट करे छॾियूं आहिनि। हिते कोई ॾाढो न आहे गवर्नमेंट को। शहर में केॾो रस्ता ब्लॉकेज थी विया आहिनि, तव्हां पंधु नथा गुज़री सघो। जॾहिं इहे हद खेलियूं ख़तमु थींदियूं त असांजो शहर सुठो हिकिड़ो ॾेख ॾींदो। उन में घुमण जा रस्ता उहे थींदा, नालियूं उहे जेके रोडनि ते पाणी अचे थो उनजी क्रॉसिंग सुठी थींदी। ॾिसो न, हीअ गवर्नमेंट जो कमु आहे, हीअ डिप्टी कमिश्नर जो कमु आहे हर शइ ते उन खे चेक एंड बैलेंस करणु। हीअ असांजो कमु न आहे। असां अगरि इंक्रोचमेंट सुठे नमूने सां हटाई थी वञे ऐं इंक्रोचमेंट लाइ अगरि डिप्टी कमिश्नर अहिड़ो क़दम खणे थो ऐं वॾा बिल्डिंगां इहे माफ़िया जूं किरे थो त पोइ हीअ सुठो अमल आहे। असां उन खे जेको आहे बहितरीनु नमूने सां उन खे ॾिसूं था। डिप्टी कमिश्नर जी उमेदु आहे त हू कमु करे ॾेखारींदो जेका ॻाल्हि लाइ। जेकॾहिं जैकाबाद में ॾिठो वञे त आबादी एॾी तमामु वधी वई आहे, एतिरे क़दुरु जो घुमण जी बि जॻह न आहे। बाइकां ॾिसो केतिरियूं थियूं आहिनि, दुकाननि जी जेकी इंक्रोचमेंट ख़ासि करे दुकान हूंदो आहे जेकॾहिं 5 फुट जो त इंक्रोचमेंट दुकानदार बि जेको आहे नर्जी कंदो आहे, 10-10 फुट खनि जेको आहे पंहिंजो सामान रखे छॾंदो आहे। इंक्रोचमेंट हुजे त लीगल तरीक़े सां पंहिंजी कई वञे, का जेको आहे नस्ली हिसाब सां न कई वञे त सॼी तक़रीबन कई वञे जेकी सिटी में थिए थी। टावर में तव्हां वञो तक़रीबन घुमण जी तव्हांखे जॻह न मिलंदी टावर रोड ते, उहे बि तक़रीबन रेड़ा आहिनि। बाक़ी ईअं हुजे वक़्ती तौर ते जेकॾहिं कंदो आहे, कोई बि DC साहिबु अची वञे थो, कोई बि ऑफिसर अची थो वञे त वक़्ती तौर कंदा आहिनि, वरी उहो ई सिस्टम उहो ई जैकाबाद जो हाल हूंदो आहे। जैकाबाद मां सम्झां थो तमामु इंक्रोचमेंट जेको आहे फासिजी वियल आहे। इनखे जेकॾहिं हटायो वञे त महिरबानी करे सुठी ॻाल्हि थींदी। ऐं वरी ॿियो जेको ख़ासि करे जेको अॼुकल्ह हिन जे मथां हले थो नाले वारे जेको हले थो सिस्टम, उनजे मथां बि या त पहिरियों उनखे जेको आहे न ॾियणो वञे हक़ूक़ जेको आहे पैसा वठी करे जेको आहे न उनखे जॻहियूं ठहियूं आहिनि, बिल्डिंगां ठहियूं आहिनि। हाणे वरी उनजे करे चवंदा बाबा उहो बि हटायो वेंदो आहे। जेकॾहिं हटायूं वञे त पहिरियों ख़ासि करे जेको आहे न का नस्ली हिसाब सां न हुजे, हटायूं वञे त मुंहिंजे ख़्याल में सॼियूं हटायूं वञनि, न त कंहिं ग़रीब जो कंहिं जेको आहे न अजो बजो ड्रायो न वञे त महिरबानी थींदी। इहे ऑपरेशन अॻु बि थियूं आहिनि सुप्रीम कोर्ट जा हुकुम ते। तव्हां सम्झो था त हीअ जेकी ऑपरेशन हूंदी आहे सिर्फ़ु दुकान जा छपरा ड्राए ग़रीबनि जी रेड़ियूं खणाए करे हिकिड़ो ऑपरेशन जो ड्रामो रचाए करे सुप्रीम कोर्ट खे जेको आहे गुमराह कयूं था, तव्हां सम्झो हाणे बि ईअं ई थींदो? तक़रीबन ईअं ई थींदो आहे। इहो वक़्ती तौरु जेको आहे न ख़ासि करे हाणे छपरे जो छा कमु, हालांकि जैकाबाद ॾिसो था सिटी तमामु गरम तरीक़े जो आहे, ड्राईंदा बि उन टाइम जंहिं टाइम तमामु गर्मी हूंदी आहे छपरा ड्राई हूंदा आहिनि। छपरो छा थो करे, छपरो 3 फुट जो ॿाहिरि निकितल हूंदो आहे, 4 फुट दंग निकितल हूंदो आहे, खां वधीक त न निकितल हूंदो आहे। छपरे जे हिसाब सां ऑपरेशन सही ॻाल्हि न हूंदी आहे, इहा ॾेखाव हिकिड़े क़िस्म जो हूंदो आहे। छपरे जे ख़िलाफ़ु आहियां मां, इहो न थियो वञे। जैकाबाद गरम तरीक़े एरियो आहे, हुनखे अञा थोरो घणो रिलीफ ॾिनो वञे त बहितर आहे। बाक़ी जेकॾहिं तव्हां ऑपरेशन वठंदो त मेन जेके माण्हुनि जी जेकियूं जॻहियूं ठहियल आहिनि, ठीकु आहे, मेन बिल्डिंगां उन्हनि जूं ठहियल आहिनि, तव्हां उन्हनि खे ड्राहो, ठीकु आहे। भई कंहिं ग़रीब खे जेको आहे न हिकिड़ो ॾेखारे करे सुप्रीम कोर्ट वारनि खे ॿियनि खे ॾेखारे करे त बाबा असां नाले वारे हिसाब सां ऑपरेशन कईसीं, त इहा सुठी ॻाल्हि न आहे, सुठो अमल न आहे। मां तव्हांखे हाणे बि हाणे इहा कयोसि त टावर रोड ते तव्हांखे घुमण जी जॻह न मिलंदी। तव्हां टावर ते वञो त सही, तक़रीबन एॾी नाजाइज़ी हूंदी आहे
तव्हांखे सब्ज़ी वठण में तकलीफ़ थींदी आहे, तव्हांखे क्रॉस करण में तकलीफ़ हूंदी आहे। ॿी तव्हां शहर में ॾिसो केॾी गंदगी थी वई आहे सिर्फ़ु इन इनक्रोचमेंट जे ई करे। छो जो नालियूं थी वियूं आहिनि तक़रीबन बंदि थी वियूं आहिनि, चौक थी वियूं आहिनि। जेकॾहिं नालियूं इहे साफ़ु थी वेंदियूं, इनक्रोचमेंट उनजे मथां जेकी थियल आहे उहा हटाई वेंदी त बहितर थींदो, शहर सुहिणो हूंदो। हीउ शहर असांजो ई आहे। जेकॾहिं असां पंहिंजे शहर खे साफ़ु सुथिरो रखंदासीं त असांजी जो कान नालो थींदो। ॿाहिरि जो हाणे ॾिसो जैकाबाद में तक़रीबन ॿाहिरि जो माण्हू अची वियो आहे। बलूचिस्तान ॾिसो तक़रीबन हिते सिटी में अची वियो आहे, छो जो सियारे मौसम में तक़रीबन ॿाहिरि जा माण्हू हिते अची वेंदा आहिनि। हाणे ॾिसो उहे जेकॾहिं ईंदा उनजी तासुरात छा मिलंदो उन्हनि खे, त बाबा जैकाबाद तमामु गंदे में गंदो एरियो आहे। ऐं हक़ीक़त ॾिसो गंदगी जो तक़रीबन जैकाबाद ढेर बणिजी चुको आहे, या तव्हां ईअं चओ मुंहं जो दड़ो थी चुको आहे। बाक़ी हाणे शहर ते रहण जे क़ाबिल न आहे रहियो। अमूमन ईअं ई थींदो आहे त ऑपरेशन जॾहिं थींदी आहे ग़रीबनि माण्हुनि जी जाइनि खे नुक़सानु ॾिनो वेंदो आहे, जेके बासर उन्हनि जी जाइनि खे हथु न लाथो वेंदो आहे। छा हितां जी जेकी रियासत आहे, हितां जेकी इंतिज़ामिया आहे, उहा सिर्फ़ु पंहिंजो ग़रीब जे लाइ ऑपरेशन करे थी, अमीर माण्हू कान रुजे थी या बासर माण्हू घटि रुजे थी? इहो त शुरू खां वठी ईअं थियल आहे। अॼु जो त सिस्टम न आहे रथियल। अफलातून जो कोल आहे न, चे अमीर जे लाइ जेको आहे न हिकिड़ो ॼारो जेको हूंदो आहे उनखे जेको आहे न इहे तक़रीबन जेके ताक़तवर हूंदा आहिनि, जानवर हूंदा आहिनि, उनखे टोड़े हलिया हूंदा आहिनि। बाक़ी जेका आहे न उन में हिकिड़ा आम कीड़ा मकोड़ा फासी वेंदा आहिनि। ग़रीबनि जे लाइ शुरू खां वठी इहे ई थियल आहे। ग़रीबनि जे मथां जेको आहे लठ वस थी आहे, ग़रीबनि जे मथां कानून हूंदो आहे। कानून त अमीर जे लाइ आहे ई कोन। जेकॾहिं तव्हां इनक्रोचमेंट जी ॻाल्हि करो था त इनक्रोचमेंट जेकॾहिं बग़ैर कंहिं नसल जे जेकॾहिं कयो वञे त बहितर आहे। बग़ैर कंहिं नसल जे, कंहिं बग़ैर कंहिं कारे अछे जे त बाबा हे कारो आहे, अछो आहे, अमीर आहे, ग़रीब आहे, ठीकु आहे, ईअं न कयो वञे। जेकॾहिं इनक्रोचमेंट तव्हां करणु चाहियो था बेशक सही शहर खे करोसि, बहितर सुहिणे हिसाब सां करोसि। ऐं शहर खे मां ख़ुदा रहियो चवंदुसि जेका बि हिते जेको आहे न हिन टाइम बीठल आहिनि MN आहिनि, MP आहिनि, या जंहिंजे हथ में जेको कुझु आहे त बहितर ईअं शहर खे तव्हां संवारंदो, निखारंदो, कुझु ॾेखारींदो त तव्हांजो ई नालो थींदो। बाक़ी हाणे शहर तमामु गंदगी जो ढेर थी चुको आहे। हक़ीक़त इहा आहे त जैकाबाद जो शहरवासी हर शख़्स चाहे थो त शहर में जेकी आहे शहर सुहिणो हुजे, साफ़ु सुथराई हुजे ऐं जेकी इनक्रोचमेंट आहे ख़तमु थियणु घुरिजे। पर हमेशह थींदो ईअं आहे त ग़रीबनि जूं रेड़ियूं या ग़रीबनि जी इनक्रोचमेंट ख़तमु कई वेंदी आहे, पर वॾा माण्हू उन इनक्रोचमेंट में बची था वञनि पिया। तंहिंजे करे असां इहो चवंदासीं सभ खां अवल में जेके वॾा ढिंग माण्हू आहिनि उन्हनि जेका इनक्रोचमेंट कई आहे उनखे ख़तमु कयो वञे त ग़रीब माण्हू पंहिंजो पाण ई इनक्रोचमेंट ख़तमु करे छॾींदा। साईं जैकाबाद जे अंदरि अॻु बि इनक्रोचमेंट जे ख़िलाफ़ु ऑपरेशन थी आहे, उन में ईअं थियो आहे त जेके दुकान जा छपरा या माण्हुनि जेके ग़रीब माण्हुनि जूं रेड़ियूं ठला हटाए विया आहिनि, जॾहिं त जेके बासर माण्हू उन्हनि जी शयुनि खे हथ न लायो आहे। छा तव्हां सम्झो था त हिन चकर में ईअं थींदो? हक़ीक़त इहा आहे त बासर माण्हू जेके आहिनि हमेशह ईअं थियो आहे त उनजी इनक्रोचमेंट ख़तमु नथी कई वञे। असांखे हिन वक़्तु बि इहो ई शक लॻे थो त बासर माण्हू जेके आहिनि उन्हनि जी इनक्रोचमेंट ख़तमु न कई वेंदी। तंहिंजे करे इहा जेकॾहिं ईअं कयो वियो त उहा इनक्रोचमेंट फेल थींदी। तंहिंजे करे असां चऊं था त अॻ में वॾा माण्हू आहिनि उन्हनि में हथु विधो वञे ऐं उन्हनि जी इनक्रोचमेंट ख़तमु कई वञे त शहरी पंहिंजो पाण इनक्रोचमेंट ख़तमु कंदा। तव्हां सम्झो था साईं हिते जे इंतिज़ामिया हुजे या रियासत हुजे, जॾहिं बि ऑपरेशन थी आहे त उन बासरनि जे माण्हुनि जी जेका मिल्कियतनि खे, जाइदादनि खे इनक्रोचमेंट जे ख़िलाफ़ु ऑपरेशन न थी आहे। छा रियासत हितां जी इंतिज़ामिया खां उहे बासर ॾाढा आहिनि? असां सम्झूं था त जेके हिते माण्हू ऑफिसर अचनि था पिया उहे मख़सूस माण्हुनि पंहिंजा माण्हू रखाइनि था हिते ऑफिसर। तंहिंजे करे जेकॾहिं उन्हनि जो दबाव बरक़रार रहंदो त हमेशह वांगुरु इहा इनक्रोचमेंट कॾहिं बि कंहिं बि सूरत में सही इनक्रोचमेंट ख़िलाफ़ु क़दम नथो खणी सघिजे। तव्हां सम्झो था जेकॾहिं शहर जे अंदरि जेके बि कब्ज़ा आहिनि सरकारी प्लाटनि ते या रोड रस्तनि ते उहे हटाया वञे त शहर ख़ूबसूरत थींदो? हक़ीक़त में इहा सही ॻाल्हि आहे बिल्कुलु। जेकॾहिं जेके बि इनक्रोचमेंट आहे कई वई आहे नाजाइज़ इहा मां सम्झां थो जेकॾहिं इहा सही नमूने इनक्रोचमेंट ख़तमु कई वञे त शहर साफ़ु सुथिरो ऐं सुहिणो असांजो थी सघे थो पियो। इहे जेकी इनक्रोचमेंट जेकॾहिं ऑपरेशन शुरू थींदी तव्हांजी नज़र में मुंसिफ़ाणी हूंदी? असांखे मुश्किल लॻे थो त जेकॾहिं इनक्रोचमेंट थिए त छाकाणि त बासर माण्हू हर जॻह ते मौजूदु आहिनि। तंहिंजे करे असांखे मुश्किल लॻे थो त का बि इनक्रोचमेंट जे ख़िलाफ़ु जेको एक्शन थिए थो त उहा सही थिए। बहरहाल वरी बि असां चवंदासीं त इनक्रोचमेंट जेकॾहिं थिए त बासर माण्हू जे ख़िलाफ़ु अॻ में थिए, ग़रीब पंहिंजो पाण इनक्रोचमेंट ख़तमु करे छॾींदा। असीं सम्झूं था त हीउ इनक्रोचमेंट जो जेको मसइलो आहे फ़क़ति जैकाबाद जो न आहे बल्कि पूरे मुल्क जो जेको आहे सो मसइलो आहे। ऐं डिप्टी कमिश्नर जैकाबाद खे अचण सां ई नादर शाही हुकुम हलाइण जे बजाए जैकाबाद जे हितां जे स्टेक होल्डर्स खे
हितां जे सियासी समाजी मज़हबी तंज़ीमनि खे हितां जी चेंबर ऑफ कॉमर्स खे विहाए करे जेको आहे उन्हनि खां हिकिड़ा राया वरिता वञनि। हर रोड जे हवाले सां जेको आहे सो हिकिड़ो मैकेनिज़म जेको आहे सो उहो मुतयन कयो वञे। इन सां ई मुंहिंजो ख़्यालु इहो आहे जो स्टेक होल्डर्स खे एतमाद में वठण खां बाद जेको आहे उहो बहितर तौर ते हिन इनक्रोचमेंट जे मसइले ते जेको आहे सो क़ाबू जेको आहे सो करे सघिजे थो। तव्हां सम्झो था जेकॾहिं हीअ ऑपरेशन थिए बि साईं केतिरी मुंसिफ़ाणी हूंदी? इहा ई ॻाल्हि आहे न त हमेशह पंहिंजो ऑपरेशन ते उन जे मुंसिफ़ाणा हुजण ते जेको आहे सो उहे सवालिया निशान जेके आहिनि से आङुर खयूं वेंदियूं आहिनि त फलां जेको आहे सो बची वई इमारत ऐं फलां ग़रीब जी इमारत जेको आहे सो उहा किराई वई। इन करे इन जो बहितर हल बि इहो ई आहे ऐं नए आयल डिप्टी कमिश्नर हफ़ीज़ सियाल साहिब खे इहा ई जेको आहे सो पंहिंजो तव्हांजे चैनल जे तवसुत सां गुज़ारिश कंदुसि त जेकाबाद जे जेके बि हितां जे स्टेक होल्डर्स आहिनि उन्हनि खे जेको आहे सो विहाए करे सभ खां पहिरियां जेको टावर रोड ते जेको पंहिंजो कयो वियो आहे पहिरें ई ॾींहं ते डिप्टी कमिश्नर साहिबु चार्ज वठंदे ई कश्मीर खां ख़ैर पंहिंजो जहिड़े बि ज़िले खां ख़ैर सां पहुतो ऐं अचण सां ई हिकिड़ो टावर रोड ते जेको आहे सो ऑपरेशन कयो। अगरचे उन में काफ़ी बहितरी आहे लेकिन उन में कई जेको आहे सो ख़ामियूं बि पंहिंजी जाइ ते जेको आहे सो मौजूदु आहिनि। वधीक बहितरी जी गुंजाइश बि जेको आहे सो उहा करे सघिजे थी पई पर उहा तॾहिं ई थी सघे थी पई जॾहिं जेकाबाद शहर जे स्टेक होल्डर्स खे हितां जा जेको आहे सो चूंडियल नुमाइंदनि खे बि ऐं हितां जे सियासी समाजी मज़हबी तंज़ीमनि खे बि डिप्टी कमिश्नर साहिबु विहाए करे को बहितर मैकेनिज़म जेसि ताईं मुतयन न कंदो तेसि ताईं हिन मसइले खे असां सही अंदाज़ सां डील नथा करे सघूं। साईं सुप्रीम कोर्ट जे ऑर्डर ते अॻु में अलाए केतिरा चकर ऑपरेशन थी चुकी आहे। उन में जेको आहे ख़ासि करे ईअं ॾिठो वियो आहे त जेको बासर आहे जेको पंहिंजो पहुच वारो माण्हू आहे उनखे छॾे बाक़ी ग़रीब मिसकिननि जा ठेला दुकान छपरा हटाए वेंदा आहिनि। छा हितों जी रियासत हितों जी इंतिज़ामिया उन बासरनि खां ॾाढी आहे? बिल्कुलु अव्हांजो पंहिंजो क्वेश्चन जेको आहे सो उहो राइट आहे। असां ॾिसूं था पिया त सखर जे अंदरि बि ईअं ई थियो। ग़रीब माण्हुनि जूं जेके आहिनि से झुगियूं ऐं मसाजिद खे मिसमार कयो वियो लेकिन उनजे बरक्स जेको आहे हिरा सेंटर जंहिंजे लाइ उनखे सील बि कयो वियो लेकिन उन बासर जी जेको आहे सो उनखे उन सेंटर खे उनखे पंहिंजी हक़ीक़ी हदूद में जेको आहे सो न आंदो वियो। सो अव्हांजो क्वेश्चन इंतिहाई वैलिड आहे। वाक़ियतन सुप्रीम कोर्ट जेको हुकुम ॾींदी आहे उन जे हुकुम ते सियाको सबाक सां अमल नाहे कयो वेंदो। इन जो वरी बि घुमी फिरी उहो ई जेको आहे सो जवाबु अचे थो पियो त शहर जे स्टेक होल्डर्स खे विहारे करे डिप्टी कमिश्नर साहिबु हिकु बहितर मैकेनिज़म मुरतब करे तॾहिं ई वञी इनक्रोचमेंट जे मसइले ते जेको आहे सो क़ाबू करे सघिजे थो पियो। शहर जे अंदरि केतिरी इनक्रोचमेंट आहे जेकॾहिं हटाई वञे त शहर केतिरो ख़ूबसूरत हूंदो? असीं सम्झूं था पिया त इनक्रोचमेंट जो जेको मसइलो आहे उहो को एॾो ॾुखियो मसइलो कोन्हे को जंहिंखे जेको आहे सो पंहिंजो एॾो ॾुखियो जेको आहे सो बणायो वियो आहे। ऐं जेकॾहिं शहर जूं सभु सुञाण धुरियूं जेके आहिनि उहे हिकु प्लेटफॉर्म ते अची वञनि त असांजो शहर जेको आहे उहो इन इनक्रोचमेंट जे आज़ार खां जेको आहे सो आजो थी सघे थो। जेकबाद शहर जेको आहे मुतफ़िक़ तबिको रहे थो, तमामु ग़रीब माण्हू रहनि था। जेकॾहिं DC साहिबु इहो ऑपरेशन करे थो त अॻु में बि माज़ी में बि अहिड़ा ऑपरेशन थिया आहिनि। उन में हमेशह ग़रीबनि खे टारगेट कयो वियो आहे। ग़रीबनि जा दुकान ॾाठा वरिता आहिनि, ग़रीबनि जा छपरा ॾाठा विया आहिनि ऐं हमेशह ग़रीबनि खे टारगेट कयो आहे। न ई कंहिं बासर शख़्सियात खे जेको आहे टारगेट कयो आहे। ऐं जेकॾहिं DC साहिबु जेको आहे अणधरी थी करे हर माण्हू खे जेकॾहिं उहो इनक्रोचमेंट में आणे त पोइ उहो बहितर आहे। जेकॾहिं हिकु ग़रीबनि जो खाना पूरी करे जेको आहे उन्हनि जा जेके छपरा उन्हनि जा दुकान राहे करे उहे कनि था त इहा सरासर नाइंसाफ़ी थींदी। ऐं जेकबाद में अॻे ई बुख ऐं बदहाली आहे। जेकॾहिं इहो अमल थियो त अञा फ़ाक़ा कशी में हितां जी अवाम अची वेंदी ऐं उन्हनि जे लाइ जीअण ई हिकु ग़रीब माण्हू जे लाइ जंजाल थी वेंदो। इहा ॾाढी ॾुखाईंदड़ ॻाल्हि हूंदी जेकबाद शहरनि लाइ। असां इन शइ जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कंदासीं, एहतिजाज कंदासीं त कंहिं बि ग़रीब खे टारगेट न कयो वञे। जेकॾहिं हिननि खे ऑपरेशन करण जा शौक़ु आहिनि त बासरनि खां शुरू करनि त हुननि खे ख़बर पए त इनक्रोचमेंट छा थींदी आहे। बाक़ी ग़रीब माण्हुनि खां जेको आहे उहा इनक्रोचमेंट जो हिकिड़ो खाना पूरी कंदा त असां हिन जी सख़्तु लफ़्ज़नि में मदद कंदा। अॻे बि केतिरा ई चकर सुप्रीम कोर्ट जे ऑर्डर ते हीअ ऑपरेशन थी आहे पर ॾिठो वियो आहे त उन में जेको आहे बासरनि खे छॾे ग़रीब माण्हुनि जा ठेला उन्हनि जा दुकान जा छपरा या कंहिंजूं जायूं ड्राइयूं जेके बि ग़रीब आहिनि बासरनि जी कंहिं बि मिल्कियत खे हथ न लाथो वियो आहे। तव्हां सम्झो था छा बासर हितों जी रियासत हितों जी इंतिज़ामिया या सुप्रीम कोर्ट को ॾाढा आहिनि?
सुप्रीम कोर्ट त हाणे बाला आहे, उन जो हिकिड़ो पंहिंजो इमेज आहे, उहा हमेशह आर्डर त कंदी रही आहे पर उन ते इम्प्लीमेंट न कराईंदी रही आहे। हमेशह जेको आहे माज़ी में बि ईअं थियो आहे त हिकिड़े ग़रीब माण्हुनि खे टारगेट कयो आहे। हाणे बि असां जेको इन खे ॾिसूं था त जेकॾहिं हाणे जेका सर्वे हले थी त इहे सिर्फ़ु ग़रीबनि लाइ थिए थी। असां इहा नाजाइज़ी कंहिं बि ग़रीब सां न थियणु ॾींदासीं। इंशाल्लाह नौजवान शहरीता जे प्लेटफॉर्म ते असां इन जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत बि कंदासीं ऐं पंहिंजो एहतजाज बि कंदासीं। इहा शइ जैकोबाबाद जे शहर अॻे ई मां तव्हांखे अर्ज़ु करियमि त अॻे ई मुतवसित तबिको आहे, हिते तमामु ग़रीब इंतिहाई ग़रीब जी लकीर में हितां जा माण्हू रहनि था। ऐं वेतर जेका ही बेरोज़गारी करे जेको आहे हीअ हुकूमत छा साबित करणु चाहे थी जो जेको आहे हिन ग़रीबनि खे अञा वेतर पिनण जहिड़ो कयूं। इन करे जेको आहे इहो अमल जेको आहे DC साहब जो जेकॾहिं हूंदो इहो ग़लति अमल हूंदो। इहा शइ न करणु घुरिजे। भला इहे माण्हू अंधा हूंदा आहिनि माज़ी में जेको आहे इहे इंकरेजमेंट कराईंदा आहिनि। इहे ऑफिसर बाला ऑफिसर पाण ई इंकरेजमेंट कराईंदा आहिनि ऐं पाण ई जेको आहे उन में पंहिंजो माल पाणी कमाए करे जेको आहे हू जेको आहे वरी बाद में जेको आहे वरी पैसा कमाइण लाइ इहा ई शयूं कंदा आहिनि त जेको आहे वरी इंकरेजमेंट ड्राए करे वरी उहे जीअं असां पैसा कमायूं। हीअ पैसा कमाइण जो हिकिड़ो हिन जो ढंग आहे। हीअ को मुल्क सां या कंहिं रियासत सां सचा न आहिनि। हीअ पंहिंजे पेट लाइ इहो कनि था त ग़रीबनि जा छपरा ठाराए वरी बाद में उन्हनि खां वधीक पैसा वठी करे असां जेको आहे उन्हनि खां वरी पंहिंजी खाना पूरी कयूं। बसि हिन में हिननि जी का बि जेको न आहे जेको आहे त जैकोबाबाद जी आवाम सां ही ज़ुल्म कनि, इहो ग़लति आहे। असां हिन जी तमामु सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हा सम्झो था जेकॾहिं मुंसिपालिटी तौरु ऑपरेशन थिए इंक्रोचमेंट हटाई वञे त शहर ख़ूबसूरत थींदो। जेके माण्हुनि खे शहरनि जे अंदरि घुमण में ॾुखियाई आहे उहा ख़तमु थींदी। शहर केतिरो ख़ूबसूरत थींदो। शहर मां तव्हांखे अर्ज़ु करियुमि त हिननि पाण माज़ी में इंक्रोचमेंटूं करायूं आहिनि, वरी इहे इंक्रोचमेंटूं ख़तमु बि करायूं वयूं आहिनि, वरी उहे पैसा वठी करे वरी ॿीहर इंक्रोचमेंटूं करायूं आहिनि। हाणे बि असां सम्झूं था त इहे इंक्रोचमेंट जे नाले ते ग़रीबनि खे बेरोज़गार करे उन्हनि खे जा छपरा उन्हनि जा दुकान राहे करे वरी बाद में उन्हनि खां पैसा वठी करे वरी उहे पंहिंजी दुकानदारी कंदा। उहो ई सिलसिलो ईअं जुड़ंदो रहंदो। हिन खे असीं काफ़ी सालनि खां इहो सिलसिलो हले थो। असां इन सिलसिले खे हाणे थियण खां अॻु में उनखे बंदि करणु चाहियूं था। असां इहो कंहिं बि ग़लति अमल जी जेको आहे उन्हनि सां गॾु न हूंदासीं। असां मज़ाहिमत कंदासीं त जैकोबाबाद जे शहरनि खे जेको आहे बेरोज़गार न कयो वञे। जैकोबाबाद शहरनि खे जीअण जो हक़ु ॾिनो वञे। जॾहिं त जैकोबाबाद जा हर शहरी जेको आहे गवर्नमेंट खे टैक्स ॾींदड़ आहिनि ऐं उन्हनि सां एॾी बेवाजिबी कई थी वञे। असां इन्हनि जी जेको आहे मुखालफ़त बि कयूं था ऐं मज़म्मत बि कयूं। नाज़रीन तव्हां शहरनि जी राय ॿुधी। शहर जी माण्हुनि जी अक्सरियत जो इहो ख़्यालु आहे त जेकॾहिं ऑपरेशन अणधुरियो थिए थो त उहे ॾाढा ख़ुशि आहिनि, ज़रूरु थियणु खपे। जेके गैर क़ानूनी तरह सां कब्ज़ा कया विया आहिनि, रोड रस्ता सोढ़ा कया विया आहिनि, बाज़ारूं सोढ़ियूं कयूं वयूं आहिनि ऐं क़ीमती जेके प्लॉट्स आहिनि उन्हनि ते सरकारी प्लाटनि ते बि कब्ज़ा कया विया आहिनि। उहा जेका कंजस्टेड माहौल कयो वियो आहे उनखे ज़रूरु रिमूव करणु खपे। शहर जी ख़ूबसूरती खे ॿीहर बहाल करणु खपे। पर शर्त इहो आहे त उहो ऑपरेशन अणधुरियो हुजे ऐं जीअं हिकिड़ो चइबो आहे त बेरहमाणो एहतसाब। हीअ ऑपरेशन बि अहिड़ी तरह सां हुजणु खपे। जेकॾहिं उहो फॉर्मेलिटी वारो जीअं माज़ी में थींदो रहियो आहे त चंद छपरा ड्राहे उनखे ऑपरेशन जो नालो ॾेई ॼण आङुर कटाए शहीदनि में नाले लिखण वारी मिसाल जे मुतारिफ़ आहे। सो जेकॾहिं हीअ जनरल ऑपरेशन थिए थो, अणधुरियो थिए थो त शहरनि उन अमल खे वेलकम कयो आहे। प्रोग्राम में वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।